शहदाद कोट के साइड पब्लिक स्कूल के तामीराती काम को 9 साल का अरसा गुजर चुका। 27 करोड़ से जायद की रकम से तामीर होने वाले पब्लिक स्कूल के तामीराती काम का मुकम्मिल होना अब 2030 तक भी नामुमकिन नजर आ रहा है। समझा तो पब्लिक स्कूल जी जेका शुरुआत का वठी हिन वक्त असीं ॾिसूं था त 9 साल त हिन कम के थिया आहिनि, पर 2-4 साल अॻु में उन जी जेको आहे बाईपास ते हिकिड़ो दफ़ो उन जी को इफ़्तिताह कयो वियो। उतां उनखे पटे करे वरी जेको आहे हिन दोस्तली रोड ते वञी हिननि जेको आहे उनजी शुरूआत कई, उन बिल्डिंग जी आगाज़ कई वई। पहिरें ॾींहं खां वठी हिन पब्लिक स्कूल खे जेको आहे रोलड़े जो शिकार बणायो वियो। हिन वक़्तु 9 साल थी चुका आहिनि, उन्हनि ते जेको आहे इहो कमु अञा जेको आहे मुकमिल न थी सघियो आहे ऐं इन एरिया में अञा मुकमिल न थियण सां गॾोगॾु जेको ठहियलु कमु आहे उहो ढहण ॾांहुं वधणु शुरू थियो आहे। मां सम्झां थो त हितां जे तालीम जे तरफ़ जेको आहे हुकुमराननि जी जेका न ध्यानु आहे, जेके असांजा MN MP आहिनि या जेके हितां जा नुमाइंदा आहिनि, उन्हनि जो ध्यानु नाहे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे जेकॾहिं इन में ॿी काई लालच हुजे हा त अॼु इहा बिल्डिंग बि तयारु हुजे हा, ॿियूं सहूलियतूं बि थियनि, छो त हुते का इन तालीम जो वास्तो आहे, हिते उन माण्हुनि जी शऊर जो वास्तो आहे, हिते जेको आहे माण्हुनि जी जेको आहे ॿारनि जे सुठे तालीम जो वास्तो आहे, त उनजे करे उन में को बि ध्यानु न आहे। उनखे साइड ते ठहिराए करे उनखे बेध्यानी जो रस्तो ॾिनो वियो आहे। असीं सम्झूं था त इहो जेको पब्लिक स्कूल जो जेको कमु आहे उनखे फौरी तौर ते मुकमिल कयो वञे। जॾहिं त हिनखे 2-2.5 साल थी विया आहिनि, हिनखे IBA सां एग्रीमेंट बि थी वियो आहे त उनखे उन तरफ़ मुंतकिल कयो वञे। हाणे वरी ॿुधूं था त हिनखे यूनिवर्सिटी खे जेको आहे वक़्ती तौर ते हिकिड़ो हिसो ॾेई करे उते पढ़ाई जे लाइ रखंदा। इन जो मक़सदु इहो थियो त पब्लिक स्कूल रोलड़ मुकमिल तौर ते उनखे ख़तमु कयो वेंदो। साल पहिरीं माई फरियाल टालपुर जेको आहे सो हिन पब्लिक स्कूल जो इफ़्तिताह कयो ऐं नादर ख़ान मक्सी इफ़्तिताह कयो त असां ॾाढा तमामु ख़ुशि थियासीं त असांजा ॿार कराची इस्लामाबाद जे वञण खां बजाए असां पंहिंजे शहर शहदाद कोट में पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदासीं। उन जे करे असीं वॾा हिकिड़ा नाउमेद थी विया आहियूं, मायूस थी विया आहियूं त हिन महिल तव्हां वञी ॾिसंदव पब्लिक स्कूल में पब्लिक स्कूल जी बिल्डिंग खे तमामु घणा ॾार पइजी विया आहिनि। 9 सालनि खां वठी कुझु बि न थियो आहे, रुगो हिननि करप्शन कई आहे। शहदाद कोट के शहरी पब्लिक स्कूल के तामीर होने का सुनकर शुरू में बहुत खुश हुए, मगर गुजरते दिनों के साथ जहां उनकी खुशी मांद पड़ गई है तो वहां वो मायूसी के शिकार होते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि वो 20 साल आगे की जिंदगी गुजारने के बजाय 40 साल पुरानी जिंदगी गुजारने पर मजबूर हैं। कैमरामैन तनवीर साजी के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहदाद कोट।